साईं यूसुफ मौजूदु आहे असां वटि, पर हुन खां पहिरीं असां किताब जेको अॼु आहे असांजी हिन टेबल ते जेको गुलाबनि में ढकियो पियो आहे, सिंधू सभ्यता जी ओसर, उनखे उनजी महूरत कंदासीं। महूरत लाइ साईं कुतुबुद्दीन, साईं तव्हां बि अचो। किताब आहे सिंधू सभ्यता जी ओसर। सिंध जो औलाद सां मुखातिबु आहियां। हिन नंढड़ी वसंतीअ में उहा वसंती जंहिंजे भरिसां जेके जबल टकर आहिनि उते तहज़ीब जनम वरितो। हिननि जबलनि टकरनि जे गारनि में सिंधूअ जे किनारे ते, ढंढुनि जे किनारनि ते हिन तहज़ीब जनम वरितो आहे। असां जंहिं तहज़ीब जी ॻाल्हि था कयूं, उहा तहज़ीब हिन नंढड़ी सिंध जी तहज़ीब कान्हे। हीअ जेका हिन वक़्तु हालतुनि जे सबबि हीअ जेका सिंध अॼोके जाग्राफी शिकिल में आहे, इहा उन जी तहज़ीब कान्हे। हीअ तहज़ीब उन ख़िते जी आहे, उन जाग्राफियाई सरहदुनि जी आहे जितां खां सिंधू दरिया निकिरे थो, जिते छोड़ करे थो। इहो सिंधू तहज़ीब जो इलाइक़ो आहे।